अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अनसेंसर्ड विद फयाज़ नाइच सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन, अॼु साल जो आख़िरी ॾींहुं आहे, बल्कि आख़िरी राति आहे। 8 थिया आहिनि, 8:15 थिया आहिनि, बल्कि 3 कलाकनि खां पोइ नओं साल ईंदो ऐं सॼी दुनिया जे अंदरि हिन वक़्तु ख़ासि तरह ईस्ट वारनि पासनि ॾे, छाकाणि त वेस्ट ॾे अञा जेको आहे उहो सुबुह हूंदी, त उहे अञा ताईं इंतज़ारु पिया कनि शाम थियण जो, ताकी न्यू ईयर जी सेलिब्रेशन्स उते शुरू करे सघनि। ईस्ट दुनिया जो ओभर वारो हिसो आहे जिते पाण रहूं था, उते जेको आहे तक़रीबात नए साल जूं शुरू थी वियूं आहिनि ऐं पुराणे साल खां अलविदा करण जूं। पर असां अॼोके प्रोग्राम में ज़ाहिर उन साल जे हवाले सां कल्ह बि प्रोग्राम कयोसीं ऐं अॼोके प्रोग्राम में असां ज़िक्र कंदासूं त साल 2023 जे अंदरि आलमी सतह ते जेके 2-3 मेजर ट्रेंड्स रहिया उन ते गुफ़्तगू कंदासूं। उन हवाले सां अचो त गुफ़्तगू जो आगाज़ कयूं ऐं मूंसां गॾु मुल्क जा सीनियर सहाफ़ी ऐं नामवर तजनिगार जनाब सुहेल सांगी साहब मौजूदु आहिनि। अचो त गुफ़्तगू कयूं था। सांगी साहब, साईं तव्हांखे भली कार चऊं था। थैंक यू। कल्ह बि पाण साल जी पुॼाणी जे हवाले सां प्रोग्राम कयो हुयो, अॼु उन प्रोग्राम खे अॻिते वधायूं था, पुॼायूं था, बल्कि अॼु त यकीनी तौर ते उहो आख़िरी राति आहे ऐं पंहिंजो मजमूई तौर ते ॾिठो वियो त 3 जेके आलमी सतह ते ॾिसजे त 3 मेजर ट्रेंड्स जेके आहिनि उहे असां अॼोके प्रोग्राम में जे हिन हिसे में गुफ़्तगू कंदासूं। हिकिड़ो हुयो त जेका साइंस एंड टेक्नोलॉजी जो जेको फोर्थ इंडस्ट्रियल रेवोल्यूशन जंहिंखे चवनि था, जंहिंमें आर्टिफिशियल इंटेलिजेंस ऐं ॿिया जेके इहे आहिनि कंप्यूटर रिलेटेड जेको आहे उहो उन्हनि जो जेको आहे इम्पैक्ट दुनिया ते छा पियो आहे ऐं उन्ही ते ज़ाहिर आहे हीउ जेको साल हुयो 2023 जो, छाकाणि त चैट GPT वग़ैरह त उहे गुज़िरियल साल अची विया हुया, पर हिन साल में उन्हनि जो इन्फ्लक्स जेको आहे उहो आउटरीच जेका आहे उहा सनत में वधी आहे। उनजे करे जेका दुनिया जी जेका जॉब इंडस्ट्री आहे ऐं जेको ख़ुदि इंडस्ट्री आहे उते जॉब मार्केट आहे, उन ते काफ़ी इम्पैक्ट पियो आहे, उन ते गुफ़्तगू कंदासूं। ॿियो जेको आहे इन्वायरमेंट जो मामिलो ज़ाहिर आहे काफ़ी सालनि खां वठी आहे ऐं पोएं साल तव्हां ॾिठो त COP27 जेका थी हुई शर्म अल शेख में, उते पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा तोड़े पाकिस्तान जी इन्वायरमेंट जी वज़ीर जेका आहे उन्हनि हुते सुठो केस पेश कयो हुयो। पर हिन साल इन्वायरमेंट जे हवाले सां कल्ह बि पाण गुफ़्तगू कईसीं क्लाइमेट चेंज जा इम्पैक्ट जेके आहिनि, पर वॉइस जेके आहिनि उहे वधीक स्ट्रेंथन थिया आहिनि, मूवमेंट्स वधीक क्लाइमेट चेंज जे हवाले सां उहे दुनिया जे अंदरि वधनि पियूं। उहो जेको ट्रेंड आहे उन ते बि गुफ़्तगू कंदासूं। ऐं टियों जेको आहे जमहूरियत मुसलसल लाथ में आहे, जमहूरी इदारा, जमहूरी रिवायतूं, जमहूरी ट्रेंड्स जेके आहिनि उहे लाथ में आहिनि। कल्ह बि पाण प्रोग्राम में जंगनि जी ॻाल्हि कईसूं, पंहिंजो यूक्रेन जी वार त पंहिंजी जाइ ते जिते मिसाल तौर उते ताक़तुनि जो जेको आहे पंहिंजो उहो मर्कज़ आहे, रूस हिकिड़े पासे बीठो आहे त ॿिए पासे पूरो ओलह जेको आहे अमरीका ऐं पंहिंजो यूरोपीय यूनियन उहो सभु जेको आहे हुनखे नेटो पूरो जेको आहे उहो यूक्रेन खे जेको आहे सपोर्ट वेस्ट पियो ॾिए। पर गज़ा में ईअं कोन पियो थिए। गज़ा में जेके हिकिड़े मासूम उहो आहिनि त जमहूरियत, जमहूरी इदारा, जमहूरी रिवायतूं, इंसान दोस्ती, ह्यूमनिटेरियन जेके आहिनि उहे वैल्यूज़ जेके आहिनि उहे डिक्लाइन जो शिकार थिया आहिनि। ख़ुदि हिंदुस्तान में ॾिसो मोदी जी जो मुसलसल जेको आहे उनमें हींअर त हिन भेरे ॾिठो त पंहिंजो राजस्थान जी इलेक्शन बि हुनखां खटियो ऐं ख़ुदि जेको आहे बरतानिया जे अंदरि थोरे अरसे में 3-4 वज़ीर अज़म जेको आहिनि उहे तब्दील थी विया आहिनि। ट्रंप जो जेको आहे पंहिंजो राइज़ आहे पंहिंजो अमेरिका जे अंदरि, या ख़ुदि जेको आहे यूरोप जे ॿियनि मुल्कनि में जर्मनी वग़ैरह में जेको आहे राइट विंग जी जेका उहा पॉपुलिस्ट जेको आहे उहो जेको आहे उहो ट्रेंड्स वधनि पिया ऐं उनमें बि राइट विंग मतिलबु पॉपुलिज़म बि राइट विंग जो, जीअं मिसाल तौरु 60s जे ॾहाके में जेको पॉपुलिज़म हूंदो हुयो उहो डिफरेंट हूंदो हुयो। हाणे जेको पॉपुलिज़म आहे उहो राइट विंग जो पॉपुलिज़म आहे। 60s ऐं 70s में ख़ुदि ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब ऐं पंहिंजो जेको आहे इंदिरा गांधी, सुकार्नो ऐं इहे बि उन वक़्तु जा पॉपुलिस्ट लीडर हुया, पर इहे लिबरल प्रोग्रेसिव जेको आहे पंहिंजो उन सां मैच करे अॻिते वधंदा हुया। इहे मेजर जेके ट्रेंड्स आहिनि दुनिया में, मां चाहींदुसि त उनखे उन ते तव्हांजो पॉइंट ऑफ व्यू वठूं, बल्कि पाण डिस्कस बि कयूं। उनखे शुरू कयूं था पंहिंजो जमहूरियत खां। हा, जमहूरियत हूंदी त ॻाल्हि अॻिते थींदी ऐं पाण बि इन जे करे ई ॻाल्हाए सघंदासीं जेकॾहिं जमहूरियत हूंदी त। सो इन में असुल में थियो ईअं आहे त जेका पाण वटि जहिड़े नमूने जो मुआशी सिस्टम पाण वटि छा मां सॼी दुनिया में जेके थियो पए उन जे लाज़मी नतीजे तौर ते इहो पियो थिए
त भई हिते जेको आहे सो सेंट्रलाइज़ेशन थिए, माना उन सेंट्रलाइज़ेशन जे नतीजे में ई पंहिंजे जेको मईशत आहे उते थी पई पंहिंजे हिसाब सां वधाए पिया सघनि, ऐं उन में नयूं जेके फोर्सिस आहिनि जेके तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि जमहूरियत जे लाइ बि, ऐं ख़ुदि जेको मतिलबु त माण्हुनि जा हक़ मिलनि था, हक़ ॾिना अथनि उन जे लाइ बि, त उहो हिकिड़ी डाइवर्सिटी उहा ख़तमु थी थिए, ऐं उहे जेके नवां वॉइसिस आहिनि उन्हनि खे स्पेस नथी मिले, नए कारोबारी खे स्पेस नथी मिले, नए सियासतदान खे स्पेस नथी मिले, त इहो हिकिड़ो पर पंहिंजो साईं साहब इंतिहा पसंदीदी। जेको चवनि था पिया त जेका लिबरल मार्केट इकोनॉमी आहे उहा त इहा ॻाल्हि जी ॻाल्हि करे थी पई त भई हर कंहिंखे स्पेसिस आहिनि ऐं इट इज़ लिबरल, इट्स नॉट इवन हो चवनि था त हुकूमतुनि जे कंट्रोल में बि न हुजे, हू त रेगुलेशन जी बि मुखालफ़त कनि था पिया, ऐं जेको इक़्तिसादी जेको ख़ासि तरह जेके WTO जा जेके फ्री ट्रेड जा जेके पंहिंजो उहे एग्रीमेंट्स थिया ऐं जेको मार्केट जी एक्सेस जे हवाले सां जेको रेगुलेशन्स ते जेको घटायो वियो, ऐं उनखां पोइ जेको आहे जेके कॉर्पोरेशन्स आहिनि उन्हनि जी स्ट्रेंथ वधी, उहा त इहो त चए भई पंहिंजो हुकूमतुनि जे कंट्रोल मां शयूं कढी मार्केट ते छॾियो त मार्केट तइ करे, उन जो लामाला इम्पैक्ट असांजे जमहूरी माना हू वरी जमहूरियत जी ॻाल्हि जॾहिं कयूं था त पोइ त हुकूमतुनि जी ॻाल्हि कयूं था, त इक़्तिसादी निज़ाम असां दुनिया में ॾिसूं थिया पिया त उहो वधीक लिबरलाइज़ थींदो पियो वञे, जमहूरियतूं जेके आहिनि उहे कमज़ोर थींदी पियूं वञनि। ॾिसो न इहो इक़्तिसादी निज़ाम में ऐं उहो असांखे जमहूरियतनि सियासी निज़ाम में नज़र अचे थो त डीफ्रेगमेंटेशन इलाही थी आहे, टुकड़ा टुकड़ा विरांगा तक़सीमूं, इहे तव्हांखे तक़सीम दर तक़सीम उहे घणियूं मिलंदियूं। ॿिए पासे जेको इहो आहे त हिकिड़ी ख़ासि क़िस्म जी सोच रखंदड़ उहे धुरियूं उन्हनि खे राइज़ मिले थो, उन्हनि खे राइज़ मिले थो त पोइ हेठां खां जेके बि शयूं अचनि थियूं उन खे उहे नथियूं मिलनि। तव्हां जेका ॻाल्हि कई त मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि खे मौक़ा मिलनि बिल्कुलु उहे मिलनि था, पर उहे ख़ुदि उन सूरत में आहिनि त तव्हां जेकॾहिं उन्हनि कॉर्पोरेशन से उन्हनि खे जेकॾहिं हथी ॾियो था, उन्हनि जूं जेके मैशतुनि जेके बि उन जूं सनतुनि कारोबार पोइ त ठीकु आहे, अदरवाइज़ उहो नथो थिए, अदरवाइज़ इहो थिए त उन्हनि खे उथण ई नथो ॾिनो वञे। हिन में जेको मां एलिमेंट ॾिसां थो उहो पैसे जो एलिमेंट वॾो इम्पॉर्टेंट आहे, कॉर्पोरेशन्स पैसो इंडक्ट कनि थियूं, उहे इंट्रस्ट ग्रुप पैसो इंडक्ट कनि था पिया, उहे इन तरह जा पॉपुलिस्ट जेके आहिनि उन्हनि शयुनि खे खणी अचनि था पिया। ॿियो त दुनिया में जेको तव्हां पाण लेफ्ट जा पंहिंजो रहिया आहियो पंहिंजो 80 जे ॾहाके ऐं उनमें त जेको हिन सॼी जेका इंतिहा पसंदी जेका ख़ासि तरह मज़हब जे नाले में, ऐं उहा जेका आहे हाणे त मुस्लमान जे मथां इल्ज़ाम लॻे थो पियो, पर इहा दरअसल इन जी शुरूआति त 16वीं 17वीं 18वीं सदी में इहो जेको असांजो पोप जी जेका जेको हुई हुनजे मथां सॼे मुल्कनि जे मथां ऐं सॼे मुआशरनि जे मथां जेका हुनजी जेका चंबो हुयो ग्रिप हुयो जेको हुनजो चंबे जी जेका ग्रिप हुई उन्हनि जे ख़तमु करण लाइ जेको इहे असां ॾिठोसीं रेनेसेंस जे मूवमेंट जेके सॼे यूरोप जे अंदरि हलियूं सॼे वेस्ट जे अंदरि हलियूं, उन्हनि जो मक़सदु इहो हुयो त उहा जेका ग्रिप आहे मज़हबी इंतिहा पसंद जी उन मां हुन पाण खे ॿाहिरि कढियो। पोइ इहो असां इंडस्ट्रियल रेवोल्यूशन बि आयो, पोइ असांखे इहो नेशन स्टेट जो तस्वुर बि आयो, पोइ इहो हुननि पोप खे धिके वञी जेको आहे वेटिकन ते वञी रखियो। पर हाणे जेको आहे जेको ख़ासि तरह जेके लेफ्ट जे करे जेको इम्पैक्ट पियो पए जमहूरियतुनि ते ऐं जेको प्रेशर आयो पए जंहिंजे करे ख़ुदि जेको कैपिटलिस्ट सिस्टम आहे उन पाण खे मॉडिफाए कयो ऐं वेलफेयर स्टेट जो तस्वुरु खणी आया ऐं उनजे अंदरि जेको आहे रियासत जे अंदरि जेको आहे माण्हुनि जे वेलफेयर जो तस्वुरु खणी आया। पोइ इहो केतिरी रियासतूं जेके आहिनि उन्हनि पंहिंजो इंसेंटिव ॾियणु शुरू कया आवाम खे ऐं सोशल सेफ्टी नेट जे नाले में माण्हुनि खे पंहिंजो मुख़्तलिफ़ जेको आहे इंसेंटिव ॾियणु शुरू कयूं। पर पोइ आख़िर उहे कॉर्पोरेशन्स जेके आहिनि उहे उन मां थकी पियूं, छाकाणि त ज़ाहिर लामहला उते जेको हुयो रिच खे वधीक टैक्स कयो वञे, इहो हुयो तस्वुरु सॼो जेको इहो प्रेशर हुयो लेफ्ट जो। पर पोइ असां ॾिठो त जेको मिसाल तौरु जेका राइट विंग हुई उन्हनि ख़ासि तरह मिसाल तौरु अमेरिका जो मिसाल खणूं त रिपब्लिकन्स या ट्रंप जेको आहे उहे चवनि था त टैक्स जेको आहे उहो रिच खे वधीक टैक्स न कयो, ऐं उहो जेको टैक्स कयो था उहो जेको आहे जेको तव्हां ओबामा केयर जे नाले में हेल्थ केयर जे नाले में जेको ग़रीबनि जे वेलफेयर लाइ इस्तेमालु कयो था, इहो टैक्स पेयर जंहिंखां टैक्स वठो था पिया उन्हनि जी मर्ज़ी खां सवाइ तव्हां ग़रीबनि ते वधा विराईंदा वठो,
इहो तव्हांखे हक़ न मतिलबु आहे त इहो जेको तस्वुरु आयो उनजे करे पोइ पॉपुलिज़म जे पोयां उन पॉपुलिज़म खे वधाइण लाइ जेको कॉर्पोरेशन पैसो इंडक्ट कयो ऐं उहे पैसो इंडक्ट उहो पैसो मोदी खे बि मिलियो उहो पैसो जेको आहे असांखे हिते बि जेको असां वटि ॾिठोसीं त उनमें बि असांखे उहो पैसो नज़र आयो ख़ासि तरह जेको आहे असांखे अरिड़हं जे चूंडनि खां पहिरें जेके जहाज़ वारा हमरा हुया उहे खणी जेको आहे उहो घुमायूं पिए त उहो पैसो जेको आहे कॉर्पोरेशन जो उन वॾो कमाल अदा कयो आहे जमहूरियतनि जी पंहिंजो कमज़ोर करण में ऐं तंहिंजे करे बर्नी सैंडर्स जेको हुयो उन 2020 में तोड़े उनखां 16 में जॾहिं उमेदवार हुयो त हू चवंदो हुयो त $20 खां मथे मां डोनेशन्स न वठंदुमि बहरहाल वक़फ़ो वठूं था वक़फ़े खां पोइ मोटी अची बाक़ी ॿिनि ट्रेंड्स ते बि ॻाल्हायूं था ऐं पाकिस्तान जे अंदरि दहशतगर्दी जे मामले ते बि ॻाल्हाईंदासीं नाज़रीन सां गॾु रहजो वेलकम बैक नाज़रीन अचूं प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं आख़िरी साल जो आख़िरी ॾींहुं ऐं साल जे हवाले सां आलमी मंज़रनामे ते जेके मुख़्तलिफ़ ट्रेंड्स हुया जमहूरियत जी कमज़ोर थी पई सॼी दुनिया जे अंदरि जमहूरी इदारा जमहूरी रिवायतूं उहे कमज़ोर थियनि पियूं उन ते गुफ़्तगू कईसूं पर उन सां गॾोगॾु दुनिया आलमी सतह ते जेका इन्वायरमेंट आहे माहौलियाती तब्दीलियूं जेके आहिनि क्लाइमेट चेंज जेका आहे उन जे करे इंसान ज़ात बुरी तरह मुतासिर थी आहे ऐं तव्हांखे यादि हूंदो त गुज़िरियल साल यानी 2022 में जेका शर्म शेख में जेका COP27 थी हुई उनमें पाकिस्तान जे वज़ीर ख़ारजा तोड़े पाकिस्तान जे एनवायरमेंट जी वज़ीर यानी बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं शेरी रहमान साहिबा उहो जेको लॉसिस ऐं डैमेजिस जे हवाले सां जेको केस रखियो हुयो उन जे करे सॼी दुनिया उनखे एप्रिशिएट कयो हुयो पर हिन साल बि जेको आहे आफ़तूं आयूं आहिनि COP28 दुबई में थी आहे पर उहा जेके 27 जूं जेके COP27 जूं जेके अचीवमेंट्स हुयूं उहे अॻिते न वधियूं आहिनि पर आलमी सतह ते मीडिया जे अंदरि तोड़े पंहिंजो अकेडमिया जे अंदरि तोड़े थिंक टैंक्स जे अंदरि तोड़े जेको आहे हुकूमती सतह ते जेको इहो एनवायरमेंट जो मामिलो आहे या क्लाइमेट चेंज जो जेको मामिलो आहे उन जो स्पेस वधंदो पियो वञे मूवमेंट्स बि वधीक स्ट्रॉन्ग पियूं थियनि सांगी साहिब खां पुछूं था सांगी साहिब हिन साल इहो जेको ट्रेंड पुराणो आहे पर उहो हिन साल उनमें असांखे वधीक नज़र आयो उन COP28 एॾो वॾो बूटो कोन बारियो उहो बूटो कोन बारियो पर छाकाणि जो इन पोयां वॉइस माण्हुनि जो वधियो आहे मतिलबु त तव्हांखे हिते पाकिस्तान जे अंदरि पंहिंजे नंढे खंड जे अंदरि यूरोप में अफ्रीका में इवन अमेरिका में उते बि इहे सभु जेके आहिनि से मूवमेंट्स उथनि पियूं जंहिंमें उन्हनि जा 3-4 हिकिड़ा मेजर हुअनि हिकिड़ो त इहो त भई हिन धरती जे ॻोल्हे खे बचायो ॿियो इहो आहे त भई इन में जेको दरिया आहिनि जेके जबल आहिनि जेके बि हिते जा वण ॿूटा आहिनि सभु इन खे तव्हां बचायो ऐं साॻिए वक़्तु उन्हनि जो इहो बि आहे त भई जेके तव्हां हिते मां ज़मीन मां जहिड़े तरीक़े सां मिनरल्स कढो था ऐं उन स्पेसिफिकली उन में कोल जो वॾो हिकिड़ो हू आहे जंहिंजे लाइ वॾी हिकिड़ी किराए आहे त भई इहो जेको वधीक कार्बन इमिनेट करे थो इन मां निकिरे थो जंहिंजे नतीजे में सॼो माहौल ख़राबु थिए थो त इन ते इलाही सारा जेके असांखे माण्हुनि जा एहतजाज बि माण्हुनि जो पर मां तव्हांखे दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां सांगी साहिब मां हिन साल जेको आहे अमेरिका ऐं जापान वियो हुयुसि अच्छा जापान जे अंदरि जेको हुयो उते 2 ट्रेंड हुया हिकिड़ो जेको हुयो इहो हुयो त भई पंहिंजो कार्बनाइज़ेशन कजे ऐं उन्हनि जो ख़्यालु हो त असां न्यूक्लियर ते वधीक वञूं ऐं सोलर ते ऐं ॿियनि ते हुन ते वञूं पर जापान जे अंदरि न्यूक्लियर टेक्नोलॉजी तमामु वधीक आहे ऐं हिरोशिमा नागासाकी जे करे बि जापान न्यूक्लियर जे हवाले सां उहो कयो पर 2011 में हिकिड़ो फोकोशिमा जे अंदरि हिकिड़ो एक्सीडेंट थियो हुयो त सुनामी आई हुई जंहिंजे करे उन्हनि जो न्यूक्लियर प्लांट जेको आहे उहो बरस्ट थी वियो उनजे करे पूरो फोकोशिमा प्रीफेक्ट जेको आहे उहो अॼु ॾींहं ताईं मां पाण पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां त उते जेको आहे पंहिंजो घोस्ट टाउन्स आहिनि उते माना 2011 खां 2023 ते ॾिसो त 12 सालनि खां पोइ बि उते माण्हू न मोटी सघिया आहिनि अञा ताईं उते रेडिएशन आहिनि ऐं उते जेको आहे सॉइल आहे उन जे अंदरि बि रेडिएशन आहिनि उते जेको आहे का शइ पोखनि था त उहा खाइण जे लाइ इस्तेमालु नथी करे सघिजे त उते वरी साॻिए वक़्तु न्यूक्लियराइज़ेशन जो बि हुयो ऐं उते चयूं पिए त जॾहिं इहा न्यूक्लियराइज़ेशन जो थियो हुयो तॾहिं वरी उहो जापान वरी कुझु कोल बेस्ड पंहिंजे पावर उनखे ज़रूरत लाइ कोल ते वियो हुयो ज़रूरतुनि मुताबिक़ त रियासतूं ऐं वॾा पावर इहो कनि था पिया बहरहाल इहा ॻाल्हि एनवायरमेंट जे हवाले सां जेको ट्रंप जेको एनवायरमेंट जे प्रोटोकॉल्स खां ॿाहिरि कढियो हुयो अमेरिका खां बाइडन जे अचण खां पोइ उहो आयो आहे त हाणे दुनिया बहरहाल एनवायरमेंट ऐं क्लाइमेट चेंज ते हिक ॿिए सां गॾिजी ॻाल्हाए पई इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे
टेक्नोलॉजी जो इम्पैक्ट, फोर्थ इंडस्ट्रियल रेवोल्यूशन, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, ऐं हिननि जो इम्पैक्ट छा आहे? सर इन जो इम्पैक्ट तव्हां इन मां अंदाज़ो कयो त भई अॻे त तव्हां वटि मतिलबु फ़ोटू कढंदासीं कैमरा, त कैमरा में तव्हां फ़ोटू कढणु ख़ुदि हिकिड़ो चङो ख़ासो ॾुखियो मरहलो। हाणे त को इशू ई कोन्हे, मतिलबु हीउ हिकिड़ो नंढिड़ो मिसाल आहे। हाणे तव्हांखे सभु शयूं हिकिड़े ई हथ में आहिनि। इन में तव्हांखे टीवी बि आहे, इन में तव्हांखे रेडियो बि आहे, इन में तव्हां रिकॉर्ड बि करे सघो था। हीअ बिल्कुलु इब्तिदाई शयूं आहिनि। पर जेको आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे उन जे नतीजे में बिल्कुलु इहो तव्हां अंदाज़ो करे सघो था त भई आउं ॾिसां त भई फयाज़ हींअर किथे वेठो आहे, फलाणो किथे कीअं आहे, हू किथे किथे वियो, सॼो हुनखे ट्रैक जी शयूं थियनि थियूं, उहो थिए थियूं। बल्कि हाणे त जेको मूं उन ॾींहुं किथे वेठो हुउसि उन में ॿुधाए पियो चई बाबा हाणे 2014 खां पोइ ट्रैक कैपिटलिज़म आई आहे, त उहो हिकिड़ो आहे। त आर्टिफिशियल इंटेलिजेंस हिते तव्हां जूं इलाही सारियूं जेके आहिनि इन पंहिंजे लिखणु पढ़ण खां वठी, ॻाल्हाइण खां वठी, मशीनूं हलाइण खां वठी, इहे सभु जेके आहिनि उन ते शयूं हली वेंदियूं। जहिड़ो न कंहिं नमूने कंहिं ज़माने में ऑटोमेशन थियो न, त हीअ ऑटोमेशन खां बि हिकिड़ी अॻिते जी ॻाल्हि आहे। नतीजे में इलाही सारा जेका आहिनि से जेके जॉब्स आहिनि उहे बिल्कुलु ख़तमु थी वेंदा। उन में इलाही सारियूं सर्विसिस ख़तमु थी वेंदियूं। बल्कि उन में मूं किथे पढ़ियो पए त उन में इहो त भई ईंदड़ 5-10 सालनि खां पोइ वकील ऐं डॉक्टर जी बि अहिड़े नमूने सां ज़रूरत कोन हूंदी। हा, स्पेशलाइज़ फील्ड्स में थींदियूं। त हीअ हिकिड़ी टेक्नोलॉजी बिल्कुलु ऑल टुगेदर हिकिड़ो आहे। पुराणा जेके बि जॉब्स आहिनि उहे ख़तमु कया आहिनि ऐं जेके नवां जॉब ईंदा, जेके इन्हनि सां रिलेटेड ईंदा, जेके इन में माण्हू स्किल हासिलु कंदा, उन्हनि जे लाइ खुलंदा। हाणे साईं हिकिड़े ॿिए टॉपिक ते हलूं था। उहो टॉपिक आहे पाकिस्तान में दहशतगर्दी। ISPR, नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ISPR जेको आहे अॼु स्टेटमेंट जारी कई आहे। उनमें ॿुधायो वियो आहे ISPR जे पारां त पाकिस्तान में जेको आहे हिन साल पाकिस्तान जे सिक्योरिटी फोर्सिस जेको आहे उहे साल 2023 में 18,736 ऑपरेशन कया आहिनि, जंहिंजे नतीजे में 566 दहशतगर्द मारिजी विया आहिनि, जॾहिं त 5,161 ॿियनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। उन सां गॾो गॾु इहो चयो वियो आहे त पाकिस्तान जे ISPR जो बयान में इहो बि चयो वियो आहे त पाक फ़ौज जा 266 खां वधीक ऑफिसर ऐं जवान जेको आहे उहे बि हिन साल जे अंदरि जेको आहे उहे शहीद थिया आहिनि। उन सां गॾो गॾु 1000 खां वधीक जेको आहे पंहिंजो शहरी बि हिन साल दहशतगर्दी जे हमलनि में शहीद थिया आहिनि। इहा जेका आहे ISPR जी रिपोर्ट आहे ऐं उन हवाले सां गुफ़्तगू करण लाइ सुहेल सांगी साहब त असां सां आहे, पर उन सां गॾो गॾु मुल्क जा सीनियर सहाफ़ी ऐं सिक्योरिटी जे मामलनि खे ऐं दहशतगर्दी जे मामलनि खे कवर कंदड़ सीनियर जर्नलिस्ट जनाब ज़ियाउर रहमान साहब असां सां गॾु आहिनि। उन सां बि गुफ़्तगू कंदा। ज़ियाउर रहमान साहब सलाम अलैकुम। जी वालेकुम सलाम। ज़ियाउर रहमान साहब, ये किस तरह देखते हैं कि पाकिस्तान के अंदर 2023 का जो साल था, हमें बताया गया ISPR की आज की जो स्टेटमेंट है उसमें बताया गया है कि 260 के करीब सिक्योरिटी ऑफिसर्स और जवान जो हैं वो शहीद हुए हैं। उसके साथ 1000 से ज़्यादा जो है वो सिविलियंस भी शहीद हुए हैं और बहुत बड़े ऑपरेशन हुआ है। आप बहैसियत इन चीज़ों को कवर करते रहे हैं, आप इस सारे मामले को इस साल के पाकिस्तान के अंदर दहशतगर्दी के मामलात को किस तरह देखते हैं? जी थैंक यू फैज साहब, अस्सलाम वालेकुम सुहेल सांगी साहब। मेरा ख्याल में 2023 भी पिछले साल की तरह दहशतगर्दी की जद में रहा। हम देखते हैं कि पाकिस्तान में जो नई लहर आई है दहशतगर्दी की, जब से अगस्त 2021 में अफगान तालिबान ने दोबारा कैप्चर किया है अफगानिस्तान पे, और उसके बाद जिस तरह तहरीक तालिबान पाकिस्तान जैसी कानून तंजीम मजबूत हुई है और हम देख रहे हैं कि उसके बाद हमलों में बड़ा इजाफा हुआ है। तो साल भी काफी बड़े हमले देखने में आए। इंटरेस्टिंग ट्रेंड नजर ये आया इस बार कोई नए ग्रुप भी इमर्ज हुए हैं जिनके बारे में ये ख्याल किया जाता है, कानून नाफिज करने वाले इदारे और सिक्योरिटी एक्सपर्ट ये कहते हैं कि बेसिकली ऐसे ग्रुप है तहरीक जिहाद पाकिस्तान, जो फरवरी 2023 में इमर्ज हुआ और उसने अभी तक काफी बड़े बड़े दहशतगर्दी के हमले किए, जिसके अंदर मियावाली का एयरबेस का हमला शामिल है। इसमें कुछ दिन पहले DI खान में एक हमला हुआ था। उससे पहले मुस्लिम बाग में और जोब में जो सिक्योरिटी फोर्सेस के हेडक्वार्टर थे उन पे हमले किए गए। तो ये नया ग्रुप इमर्ज होकर आया जो खुदकश हमले करती है और उनकी जो तरीका वारदात है वो भी बिल्कुल अलकायदा और TTP से मिलता जुलता है। तो ये कहने में आ रहा है कि चूंकि अफगान तालिबान पर बड़ा प्रेशर है इस्लामाबाद की तरफ से कि आप TTP को हमारे हैंड ओवर करें, बिकॉज वो दहशतगर्दी करी है पाकिस्तान में,
टीडीपी ने तहरीक जिहाद पाकिस्तान के नाम से एक नया ग्रुप तश्कील दिया ताकि वो जो पाकिस्तान का जो प्रेशर हो तालिबान पे वो कम हो। मतलब आप कहते हैं कि ये नाम की तब्दीली है, ये कोई स्प्लिंटर ग्रुप नहीं है? बिल्कुल ऐसा ऐसा महसूस हो रहा है, क्योंकि ये इस ग्रुप के ना कोई लीडरशिप मालूम है, ना कोई मेन बंदा उसमें क्या है। इसके साथ साथ एक और जो ट्रेंड उभरा है इस साल, वो उभरा है दाइश खुरासान का, जिसने दो बड़े हमले तो क्लेम किए, जिसके अंदर एक हमला था जेयूआई की रैली पे बाजोड़ में, यस, और एक जेयूआई के लीडर पर मस्तोग में। इस तरह जो हमला हुआ था ईद मिलादुल नबी की जुलूस में, इस पर क्लेम नहीं किया गया, लेकिन ये ख्याल किया जा रहा है कि वो भी दाइश ने किया होगा। तो ये एक दूसरा एक थ्रेट हमारे सामने आया है। हम देखते हैं कि बाजोड़ में उन्होंने एक काफी टारगेट क्लेम भी की है जेयूआईएफ के कारकुनों की, और अभी भी जो केपी की जो हुकूमत है वो ये कहती है कि इस वक्त सबसे बड़ा खतरा जो है जमीयतुल उलमा इस्लाम फजल रहमान ग्रुप को है, और उसके बाद एएनपी और नून लीग जैसी तंजीमों को खतरा है इलेक्शन के दिनों में। फिर हम तीसरा जो एक जो बड़ा एक पाकिस्तान का जो मुस्तकिल चला आ रहा है 2 डिकेड से, वो है बलूच इंसर्जेंसी। इस साल जो बड़े वाकयात हुए उसके अंदर तुर्बत में एक लड़की का खुदकुश हमला था सिक्योरिटी के काफिले पे, और कराची में तो कोई सच वाकया नहीं हुआ, लेकिन एक जो भी नया मैगजीन जारी हुआ जो बराज तंजीम है इन चारों की, वो जो सिंध की तंजीम है SRA सिंध रेवोल्यूशनरी आर्मी, इनका दोबारा अलायंस जो है वो फोकस हुआ है। एक और चीज जो आपने ISWR के बयान का हवाला दिया है, इसके अंदर लिखा गया है कि जो बलोच नेशनलिस्ट आर्मी नामी तंजीम थी, इसके एक ग्रुप के सरबराह थे गुलजार इमाम, उसको पकड़ा गया है, और एक बंदे ने पिछले हफ्ते सरेंडर किया है जो सरफराज बंगुल जी थे उनके सेक्रेटरी। तो एक तरीके से एक उसको हम कह सकते हैं कि हुकूमत की एक फतह है इस बलोच इंसर्जेंसी के उस पर। और हाल देखें तो सूबा सिंध में काफी हालात बेहतर रहे। जो मरकज रहा दहशतगर्दी का वो रहा केपी, और बलूचिस्तान का सूबा रहा, और पंजाब के अंदर चूंकि मेवाली पे भी 2-3 हमले हुए, तो जो मेवाली जो केपी के बॉर्डर डिस्ट्रिक्ट है वो भी इंसर्जेंसी की जिद में रहा। तो जी अच्छा ज़िया रहमान साहब, जो आपने बात की कि एक तो 3 तरह के अपना मिलिटेंट हैं, क्या इनके दरमियान बलोच इंसर्जेंट्स जो हैं या तहरीक अपना TTP जिसको कहते हैं वो, या अपना दाइश जो है खुरासान जिसको कहते हैं, उनके दरमियान कोई लिंकेजेस भी आज तक हमारे इंटेलिजेंस इदारों ने कुछ इस तरह की रिपोर्ट दी है कि उनके दरमियान लिंकेजेस भी हैं, या ये सेपरेटली ऑपरेट करने वाली टेररिस्ट ऑर्गेनाइजेशंस हैं? जी, एक बात तो ये कि हमारे इदारे तो कहते हैं कि इनके लिंकेजेस है, मगर ऑन द ग्राउंड जब हम रिसर्च करते हैं, लोगों से बात करते हैं, तो हमें नजर नहीं आता। एक बात तो ये कि इनके चूंकि नजरियात बड़े डिफरेंट हैं। TTP या दाइश जो है वो मजहबी ख्यालात और नजरियात की हामी जमातें हैं, वो जो सिंधी तंजीमें है सेपरेटिस्ट तंजीमें, वो लिबरल उसकी हामी है। मगर चूंकि इंसर्जेंसी की तरफ देखते हैं कि जो कहते हैं कि दुश्मन का दुश्मन भी दोस्त होता है, तो कोई ऑपरेशन अलायंस हो सकता है। हम ये भी देखते हैं कि TTP ने भी अपना जो नेटवर्क है उसको केपी से और बलूचिस्तान के पश्तून इलाकों से बढ़ाते हुए उन्होंने पंजाब को 2 हिस्सों में तकसीम करके तंजीम बनाई है, और जो बलूचिस्तान के इलाके खास मकान के लिए उन्होंने सेपरेट तंजीम बनाई है, और कलात के लिए सेपरेट तंजीम बनाई है। तो इससे अंदाजा ये होता है कि वो भी अब अपने आप को बलूचिस्तान में बलोच इलाकों में अपने आप को ऑर्गेनाइज कर रहे हैं, जहाँ ऑलरेडी बलोच इंसर्जेंट्स तंजीमें काफी एक्टिव है। अच्छा, ये जो आपने बात की, चलो एक तो अपना जो नेशनलिस्ट पॉलिटिक्स का वो जो डायमेंशन है उसको तो अलहदा करते हैं, लेकिन TTP और दाइश खुरासान जो है उनके आपस में कोई लिंकेजेस नजर आते हैं? क्योंकि आम तौर पर यह तस्वर किया जाता है कि क्योंकि ऑफिशियल भी उनकी ये पोजीशन है कि वो जो है TTP जो है वो अपना तहरीक तालिबान अफगानिस्तान को अपना उनके अमीर को अपना अमीर मानती है, और दाइश जो है वो और अपना तहरीक तालिबान अफगानिस्तान जो है वो एक दूसरे के बहुत ही सख्त मुखालिफ हैं अफगानिस्तान के अंदर। तो आपको लगता है कि उस हवाले से TTP और दाइश भी इसी तरह एक दूसरे को राइवल समझते हैं, एक दूसरे के अपोजिशन करते हैं, जिस तरह अफगानिस्तान के तालिबान और दाइश एक दूसरे को समझती है? ये बड़ी इंटरेस्टिंग बात है। आप बिल्कुल सही कह रहे हैं कि दाइश और अफगान तालिबान बिल्कुल एक दूसरे के मतलब दुश्मनी की हद तक है। उसकी की वजह यह है कि जब से तालिबान ने अफगानिस्तान पे कब्जा किया है, तो वो अपने आप को ऑपरेट करती है एज अ स्टेट के तौर पर।
और दाइश इस चीज़ों का फ़ायदा उठा के कहती है कि हम इस खत्ते की आखिरी और वाहिद जिहादी तंजीम है। और हम देखते हैं कि अब अगर आप देखें दाइश खुरासा को, दाइश खुरासा जो है बेसिकली पाकिस्तान और अफगानिस्तान के इलाकों पर मुश्तमिल दाइश का चैप्टर है। इसको बनाने वाले भी मोस्टली टीटीपी के ही साबिक कमांडर है जो अफगानिस्तान में रहते थे, इसमें बाजोड़ के और उस एजेंसी के ज्यादातर कमांडर शामिल हैं। तो ये आपकी बात सही है कि हम देखते हैं कि दाइश काफी टारगेट करती है अफगान तालिबान को, और अफगान तालिबान के साथ ताल्लुक की बुनियाद पर जेवाई भी टारगेट हुई बाजोड़ में। लेकिन हम ये नहीं देखते हैं कि उन्होंने उस तरह टीटीपी को क्रिटिसाइज किया हो या उस पर हमले किए हो, क्योंकि वो ये समझती है कि कल कोई हालात खराब होते हैं अगर अफगान तालिबान और टीटीपी के दरमियान इस्लामाबाद के दबाव पे अगर ये उनको निकालती है अफगानिस्तान से, तो ये हम हमेशा ज्वाइन कर लें। इसीलिए ये एक वजह है कि हम देखा नहीं है कि दाइश की जो मैगजीन निकलते हैं या जो पब्लिकेशन आती है उसके अंदर टीटीपी के खिलाफ उन्होंने कोई सख्त जबान इस्तेमाल की हो, हालांकि वो अफगान तालिबान को। ज़ियाउर रहमान साहब हमारे साथ रहिएगा, वक्फा लेते हैं और वक्फे के बाद आके इस गुफ्तगू को आगे बढ़ाते हैं। सही सांगी साहब वक्फो उठा नाज़रीन उठा वक्फो वापस इस प्रोग्राम के सिलसिले करते हुए संगत रहे जो वेलकम बैक नाज़रीन। अचत प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं। गुफ्तगू हलंदड़ आहे पाकिस्तान में दहशतगर्दी 2023 जे अंदरि। अॼु ISPR जो स्टेटमेंट उन जे हवाले सां गुफ्तगू हलंदड़ हुई। मुल्क जा सीनियर सहाफ़ी नामयार तजदीदगार सोहेल सांगी साहब स्टूडियो में मौजूद आहिनि, जॾहिं त मुल्क जा हिकु ॿिया सीनियर सहाफ़ी ऐं दहशतगर्दी ऐं टेररिज़म जे वाक़िअनि खे कवर कंदड़ जनाब सीनियर सहाफ़ी ज़ियाउर रहमान साहब ये सां गॾु। ज़ियाउर रहमान साहब, आपकी मौजूदगी का फ़ायदा लेते हुए कुछ मज़ीद मालूम करना चाहूँगा आपका व्यू पॉइंट। हमने 14 के अंदर 2014 में जब APS हुआ तो उसके बाद पाकिस्तान के सिविल और मिलिट्री क़यादत ने मिलके अपना फ़ैसला किया और वो हुआ अपना एक हमने जो चार्टर बनाया और उसको नेशनल एक्शन प्लान का नाम दिया गया। उसके बाद अचानक ये क्या हुआ, जिस तरह अगस्त की बात आपने की, गुज़िश्ता साल अगस्त की बात की कि टेक ओवर हुआ, उसके बाद जो उस वक्त की हुकूमत थी और उस वक्त हमारी जो सिक्योरिटी और इंटेलिजेंस इदारे के सरबराह थे, उन लोगों ने वो सारा 2014 के एपिसोड को भुला के उनकी TTP और उनको वापस करने की बात कर दी। उनको बुलाया गया, उनके साथ उनको सीज फायर का ऐलान किया गया, फिर उनको सेटल किया गया और फिर वो जो है जिसकी वजह से आज ये जो हम भुगत रहे हैं, ये फैसला जो हुआ। अब जब हम ये बात कर रहे हैं 2023 जा रहा है, तो क्या आपके इंटरेक्शंस होते हैं हमारे अपना जो सिक्योरिटी से रिलेटेड इदारे हैं, इंटेलिजेंस से रिलेटेड, क्या उनके अंदर ये एक फील है कि हमें वो फैसला गलत था और हमें उसको रिवर्स करके हमें वो करना पड़ेगा? फायद साहब, आपने बड़ी इंटरेस्टिंग बात की कि 2014 में जब ऑपरेशन शुरू हुआ ज़र्ब-ए-अज़ब के नाम से, उसमें और आज में एक फर्क है थोड़ा सा कि उस वक्त चूंकि पेशावर में एक स्कूल पर हमले में मुतअद्दिद दर्जनों बच्चे शहीद हुए थे, और उसके बाद हम देखते हैं कि पाकिस्तान की सतह पर उस वक्त की जो हुकूमत थी मियां नवाज शरीफ की, या जो उस वक्त की जो फौज थी, के खिलाफ एक लोग खड़े हो गए थे और एक यूनिटी थी उस वक्त पाकिस्तान के माशरे में, सियासी तंजीमों में, उस ऑपरेशन के हवाले से। नंबर 1, तो पाकिस्तान की मईशत बड़ी कदरे बेहतर। नंबर 2, नंबर 3 ये थी कि उस वक्त हमारे पास TTP के हाइडआउट्स मालूम थे कि नॉर्थ वजिस्तान में या साउथ वजिस्तान में उनके हाइडआउट्स हैं। और नंबर 4, उस वक्त हमारे पास अमेरिका की क्रूशियल सपोर्ट थी, ड्रोन अटैक या ड्रोन और ये इंटेलिजेंस शेयरिंग और फंडिंग के हवाले से। अब 2023 में 2023 से पहले ये हुआ हमारे पास कि जब हमने ज़र्ब-ए-अज़ब किया तो उसमें तालिबान की लीडरशिप कमजोर तो हुई, लेकिन वो मूव हुई अफगानिस्तान की जानिब। और हम देखते हैं कि 2018 तक TTP बड़ी कमजोर हो गई थी, उनके काफी लीडर मारे गए थे ड्रोन हमलों में अफगानिस्तान में, और वो तंजीम तकसीम हो गई थी मुख्तलिफ बुनियादों पर काफी फैक्शंस में। मगर जब से दोहा एग्रीमेंट शुरू होता है, दोहा टॉक शुरू होती है, तो TTP के जो मौजूदा चीफ है उन्होंने इंस्पायरेशन लेके अपनी तंजीम को ऑर्गेनाइज करना शुरू किया, और अपनी तंजीम के अंदर अब तक 2021 से लेकर अब तक वो 40 तंजीमें शामिल कर चुकी है, जिसके अंदर TTP की नाराज ग्रुप, लश्कर जंगी के ग्रुप, अल-कायदा के ग्रुप और मुतहद और ग्रुप शामिल हुए। अब पाकिस्तान का मसला ये कि एक तो इस वक्त हमारे पास ना पैसे हैं, ना उस तरह हमारे पास पॉलिटिकल कंसेंसस है इस ऑपरेशन के हवाले से, और दूसरी बात ये कि ना अमेरिका भी अफगानिस्तान के जाने के बाद अब वो क्रूशियल सपोर्ट भी हमारे पास नहीं है।
और टीडीपी के हाइड आउट्स पे मालूम नहीं है अब वो अब ज़ियाउर रहमान साहब ये बात तो हम नहीं मान सकते, शायद इस बात को शायद कोई दुनिया में न माने कि टीटीपी की जो अपना स्ट्रेंथ है वो हमारे पाकिस्तान के सिक्योरिटी फोर्सेस की स्ट्रेंथ से ज्यादा हो गई है। मैं ये नहीं कह रहा हूँ, मैं कह रहा हूँ कि पहले वो उनकी हाइड आउट्स मालूम थे हमें कि वजीरिस्तान में रहते हैं आप नॉर्थ में साउथ में, अब वो फैल गए, अब उनकी हाइड आउट्स मालूम करना बड़ा मुश्किल है। तो अगर आप ऑपरेशन भी करते हैं, आप क्या करेंगे ऑपरेशन? आप अब तो वजीरिस्तान के अंदर भी मतलब वो तो उनके डिसमेंटल हो गए। मैं ये कह रहा हूँ कि दो तीन चीजें हैं। लेकिन तो, मैं वो कह रहा हूं कि ऑपरेशन हम नहीं कर रहे हैं, उसकी ये वजह है कि हमारे पास रिसोर्सेज नहीं है, अमेरिकन फंडिंग नहीं है, और वो जो इंटेलिजेंस की सपोर्ट मिलती थी, ड्रोन की सपोर्ट मिलती थी, वो नहीं है, या अब जो है वो एक हम करना ही नहीं चाहते इस मामले पे ऑपरेशन में जाना ही नहीं चाहते। ये रीजन भी है, लेकिन साथ साथ उसके लिए आपको मुल्क भर की जो सियासी तंजीमें हैं, सिविल सोसाइटी है, उनकी हिमायत चाहिए, और आपके पास अपने पैसे भी होना चाहिए खजाने में। तो ये कोई आसान काम नहीं है। ऑपरेशन इंटेलिजेंस गैदरिंग ये बड़ा महंगा तरीन काम है, और ये भी एक बड़ी वजह है जो उस वक्त। एक दूसरी बात ये कि जब हमने ऑपरेशन किया 2014 में, तो काउंटर टेररिज्म ऑपरेशन नहीं कि आपने करने के बाद छोड़ दिया, तो आप एक प्रैक्टिस होती है जिसको। चले मैं आपकी तरफ आता हूं, सोहेल सांगी साहब से थोड़ा इस पे आपकी ने जो बातें की उस पे भी पॉइंट लेते हैं। सोहेल सांगी साहब तव्हां ॿुधो ज़ियाउर रहमान साहब जी जेका गुफ्तगू या एस पी अॼु बयान आयो आहे, उन जे कॉन्टेक्स्ट में पाण उन ते ज़िक्र पिया कयूं 2023 में पाकिस्तान जे अंदरि दहशतगर्दी जा वाक़िआ। इन में वॾी ॻाल्हि जेको ISPR अंग ॾिना आहिनि उन में त लॻे थो त तमामु वॾे पैमाने ते इहा मौजूदु आहे। मतिलबु त 18,000 जेके ऑपरेशन्स आहिनि ऐं तक़रीबन कोई 5,000 जेके उहे गिरफ़्तार आहिनि, कया विया आहिनि, ॿियो जेके बि अंग आहिनि, त उहे इहो ज़ाहिर था कनि भई इहो सॼो मामिलो जेको 2014 में घटियो, सो हाणे त इलाही सारो वधियल आहे। मूं वटि अंग अखर कोन्हनि जो ॿुधाए सघां त भई 22-21 में छा सिचुएशन हुई, पर आउं सम्झां थो त ही जेके अंग आहिनि इहे 21-22 खां मूंखे वधीक पिया लॻनि। ज़ियाउर रहमान साहब, ये सोहेल सांगी साहब ने जो नुक्ता उठाया, मेरे ख्याल में 65% राइज है 22 की निस्बत अगर हम वो कंपेयर करें। बिल्कुल, ये बिल्कुल पहला है इस बार पहला जी जी। पर एक और चीज ये भी हुई कि जो हमले हैं, आप देखिए उनके टारगेट्स बड़े, जो तंजीम में बनाता तहरीक जिहाद पाकिस्तान, अगर आप उसके हमले देखें, और मिलिट्री ने खुद भी क्लेम किया अपने ISPR के बयान में कि उनके भी काफी नौजवान शहीद हुए हैं, ऑफिसर और जवान बिल्कुल। तो ये है कि ये एक बड़ी शो करता है कि इंटेंसिटी बड़ी है, सही है। और चले सोहेल सांगी साहब की तरफ चलते हैं जी। मुंहिंजो ख्याल इहो आहे त इहो सॼो जेको पॉलिसी डिसीजन आहे उते सॼो मामिलो गड़बड़ थिए थो। पॉलिसी डिसीजन में हिकिड़ो त इहो त जेको असां 2014 में नेशनल एक्शन प्लान ठाहियो, उन प्लान खे लगातार कुझु धुरियुनि तरफ़ां मुतालबो थींदो रहे, उन ते अमल कयो, उहो केॾांहुं वियो। पीपुल्स पार्टी बि इहो मुतालबो कंदी रही आहे, त उन ते अमल न थियो। उन में त इलाही सारियूं शयूं आहिनि जंहिंमें तव्हां मतिलबु त इन तइलीमी इदारनि जे निसाब खां वठी करे ऐं कहिड़े नमूने सां जेके आहिनि लोकल तव्हांजे जेके फोर्सिस आहिनि, पुलिस या ॿिया जेके इदारा, उन्हनि खे कीअं रखिजे, उहो सॼो, ऐं कीअं जेको आहे सो इंटेलिजेंस शेयरिंग थिए, उहे इलाही सारियूं शयूं उन में आहिनि। त उन ते त अमल थिए न पियो, बल्कि उन में कुझु ॾींहंनि ताईं त विच में जेको हिकिड़ो इदारो ठाहियो वियो हो, उन में त को उन जो हेड ई मौजूदु कोन हो कुझु ॾींहंनि ताईं। त इहा जेका सूरत आहे, मुंहिंजे ख़्याल में 2 शयूं इम्पॉर्टेंट आहिनि। हिकिड़ो इहो त असां जेको नेशनल एक्शन हा जेको ठाहियो उन ते अमल न कयो वियो, उन खे अधूरो छॾे वियो। ॿियो जेको इहो थियो त असां पंहिंजी जेका हुकूमत जी ख़ारजा पॉलिसी जी ऐं ॿिया जेके मामला उन्हनि जी पॉलिसी शिफ्ट, उहा जेका असां वरी असां उन तरफ़ ई रखी जेको इन्हनि दहशतगर्दी जे वाक़िअनि खे इनकरेज करे थो, या उन में जेके धुरियूं ज़ियाउर रहमान साहब, ये सोहेल सांगी साहब ने एक और नुक्ता उठाया है कि हमारे पास इदारे हैं, नेक्टा एक इदारा है, उसके अलावा सूबाई सतह पे जो है पुलिस के काउंटर टेररिज्म डिपार्टमेंट हैं जिसको CTDs कहा जाता है, उसके अलावा हमारे पास इंटेलिजेंस के अपना प्राइम इंटेलिजेंस एजेंसी से लेकर और मुख्तलिफ किस्म के इंटेलिजेंस गैदरिंग के लिए हमारे इदारे हैं। तो आपके ख्याल में ये सारे इदारे जो हैं वो एक दूसरे को अपना सपोर्ट कर रहे हैं, या आपके ख्याल में इनका अपने अपने तरफ आपका इनसे राब्ता रहता है? क्या आपकी ऑब्जर्वेशन है उस हवाले से? ये सोहेल साहब ने बड़ी अहम पॉइंट उठाई
जो नेशनल एक्शन प्लान था या नेक्टा का बनना जो था, तो बुनियादी मकसद ये था कि जो पाकिस्तान भर में जितने इदारे हैं, अस्करी हो या सिविलियन हो, लॉ एनफोर्समेंट के, उन सबकी आपस में इंटेलिजेंस शेयरिंग होगी। क्योंकि टेररिज्म में वो किसी एक सूबे या एक शहर का या मसला नहीं है, ये सारा इंटरलिंक्ड है आपस में, सही है। प्रिपरेशन होता है पेशावर में तो वो बंदा भाग के आता है कराची, अगर वो कराची से प्रिपरेशन होता है वो चला जाता है शिकारपुर, सही, या मस्तोंग चला जाता है, कोयटा चला जाता है। तो हमें इंटरलिंक होना चाहिए था, जो उस तरह हो नहीं सका। दूसरी जो बड़ी अहम बात ये कि जो हमारी पाकिस्तान की एक अफगान पॉलिसी है, जैसे जिस वक्त 15 अगस्त 2021 को जब तालिबान ने अफगानिस्तान में कब्जा किया, तो हमारे उस वक्त के हुक्मरानों ने कहा कि भाई तालिबान ने गुलामी की जंजीर तोड़ दी। उनको अंदाजा नहीं था कि इसके बड़े रिप्लिकेशन पड़ेंगे हमारी रीजन पे, हमारे मुल्क पे। वही हुआ, तालिबान के कब्जा करने से जितनी तंजीमें थी, जिहादी तंजीमें, TTP, शायद हम जो उसमें ये जो कर रहे हैं कि मुहाजिरीन की वापसी का फैसला हमने जो किया है, उसका आप समझते हैं कोई फायदा होगा? ये बस एक लास्ट कमेंट चाहिए आपका। मेरे ख्याल में जो पॉलिसी भी हो, जैसे जो पॉलिसी भी हो, उसके अंदर एक तो तमाम जो इदारे हैं, अगर सिविल सोसाइटी, सियासी जमातों, मजहबी जमातों, सब स्टेक होल्डर को अगर बड़ी मेहरबानी ज़ाउर रहमान साहब, साईं सवेल संघ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, समूरे पूरे आलम इंसान खे नए साल जूं वाधायूं ऐं उमेद कजे थी त ईंदड़ साल जेको आहे उहो न सिर्फ़ु पाकिस्तान बल्कि फ़लस्तीन खां वठी यूक्रेन खां वठी दुनिया जे अंदरि जिते बि जंग आहे, जिते दहशतगर्दी आहे, जिते झेड़ो आहे, जिते फ़साद आहे, कश्मीर ताईं जिते बि फॉशिज़म आहे, उते समूरनि उन्हनि इलाक़नि में जेको आहे अमन खणी ईंदो। ऐं इन दुआ सां, इन तमन्ना सां असां तव्हां खां हिन साल जो आख़िरी प्रोग्राम मोकिलायूं था। ऐं हाणे जॾहिं पंहिंजी मुलाक़ात थींदी त पाण हिकु नए साल में 2024 में हूंदासूं ऐं हिकिड़े नए अज़म, नए हौसले ऐं नयनि तमन्नाउनि सां पाण हिन पाकिस्तान खे ऐं पंहिंजे पूरी दुनिया जे जे बारे में पंहिंजो जेको आहे ख़्याल ऐं पंहिंजा उहो तव्हां सां शेयर कंदासूं। प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नशकीन इजाज़त सदाईं गॾु।